ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला असांखे डॉक्टर विनी चितली ॿुधाई आहे। डॉक्टर विनी चितली USA में डॉक्टर हुई। हुन बाबा जे सॾ ते पंहिंजो US जो सॼो नौकरी छॾे 1994 खां 2022 ताईं शिरडी में अची रही ऐं 2022 में समाधि वरिताई। हुन बाबा जे बारे में जाम रिसर्च कई, जाम किताब लिखिया। उहे घणेई किताब अमेज़ॉन में अवेलेबल आहिनि। डॉक्टर विनय चितली खे प्यार सां माण्हू विनय मां करे सॾींदा आहिनि। उहो शिरडी में एॾा साल रही, माण्हुनि जी जाम सेवा कई। उनजो प्रमुख सेवादार हो, उनजो नालो हो सदा गोडसे। उनखे प्यार सां माण्हू सदा भैया करे चवंदा आहिनि। सदा भैया ॿुधाए थो त हिकु दफ़ो सेप्टेंबर 2000 में असांजी लंडन में बाबा जे फ़ोटोनि जी एग्ज़िबिशन हुई। उते असां बाबा जा अलॻि अलॻि क़िस्मनि जा फ़ोटा, किताब, उनजी जीवनी सभु पाण सां गॾु खणी उते 3 ॾींहंनि जी एग्ज़िबिशन ते वियासीं। उतां जो हिकिड़ो ख़ासि डिवोटी आहे गिरीश मोधा करे। उते वञण खां 15 ॾींहं पहिरीं हुन मूंखे फ़ोन करे चयो, हिन दफ़े कीअं बि करे हिकु बाबा जो वस्त्र, बाबो जी विभूति ऐं बाबा जो जल खणी अचिजांइ करे। मां चयो ठीकु आहे, मां खणी थो अचां करे। असां जीअं ई हुते पहुतासीं, मिस्टर मोदा असांखे हिकिड़ी कैंसर हॉस्पिटल में वठी वियो, जेका गवर्नमेंट जी वॾी कैंसर हॉस्पिटल हुई करे। उते हिकु मिस्टर मोटवानी हो, उहो कैंसर जी 4थी स्टेज ते हो करे। असांखे हुन चयईं कि तव्हां मां पाण सां गॾु विनी चितले खे बि वठी विया, विनी मां खे। इहे 2-3 कलाक हुन हॉस्पिटल में रहिया। हुन बाबा खां प्रार्थना कई, हुनखे बाबा जो वस्त्र पातऊं, बाबा जी विभूति लॻायूं ऐं हुनखे पीअण लाइ ॾिनो, बाबा जो जल ॾिनो। ईअं 2-3 कलाक हुते रहिया ऐं पोइ उतां हली विया करे। उनजे पासे में हिकिड़ो ब्रिटिश माण्हू सुम्हियो पियो हो, जेको पेशेंट हो। उन मोटवाणी खे चयो, तव्हां इंडियन न सुधरंदा कोन। चई छो, छा थियो भला? चई तव्हांजा जेके रिश्तेदार आहिनि ॾींहं जो बि अचनि था ऐं राति जो बि अचनि था। चई राति जो त केर बि न ईंदो आहे मूं वटि। चई न, मां 2 रातियुनि खां ॾिसां वेठो, राति जो हिकिड़ो ॿुढो माण्हू जंहिंखे कपिड़ा बि सुठा न पियल आहिनि, अछी ॾाढ़ीअ वारो, अछो साफ़े वारो अचे थो ऐं तुंहिंजे बिस्तरे ते मथां अची करे कुझु हथ सां ईअं करे हली थो वञे। चई 2 रातियुनि खां मुंहिंजी निंड डिस्टर्ब थी वई आहे। तव्हां इंडियन माण्हू सुधरंदा ई न। हीअ वीचारो ॿाहिरि थो थी वञे। ॿिए ॾींहुं इहा ॻाल्हि पंहिंजे हुनखे गिरीश मोदा खे ॿुधाए थो। गिरीश मोदा बाबा जो फ़ोटो खणी थो अचे, हुन ब्रिटिशर खे ॾेखारीनि था, भई हीअ आयो छा? चई हा, इहो ई आयो, 2 ॾींहंनि खां अचे वेठो, राति जो अची करे अलाए छा थो करे हली वञे, मूंखे त सम्झ में नथो अचे। ख़ैर, साईं जी मिरेकल थिए थी। उनजो 4 स्टेज जो कैंसर लही थो वञे। हू उन खां पोइ 10 साल जीअरो थो रहे ऐं शिरडी में अचे थो। इन खां पोइ हिकिड़ी ॿुधण जी ॻाल्हि कहिड़ी आहे, जेको ब्रिटिशर जंहिंजी बि कैंसर हुई, जंहिंखे बि बचण जो को चांस न हो, हुनजी कैंसर बि लही थी वञे, सभु डॉक्टर वाइड़ा था थी वञनि। उहो ब्रिटिशर बि 2005 में शिरडी अची बाबा खे धन्यवाद ॾिए थो। इहे अथव बाबा जा मिरेकल्स। चओ ओम साईं।